बियॉन्ड दी हेडलाइंस विद फ़हमीदा रियाज़ में भली कार नाज़रीन, कुछ कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी रोज़मर्रा जी ख़बरुनि में दॿिजी वेंदियूं आहिनि या पस मंज़र में हली वेंदियूं आहिनि। अहिड़ियूं ई कहाणियूं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंमें जदोजहद, जुस्तजू ऐं क़ुर्बानी जूं कहाणियूं हूंदियूं। नाज़रीन, अॼु असांजा महिमान सिंध जी क़ौम परस्त सियासत जा मुतहरिक शख़्सियत साईं ज़ैन शाह आहिनि। जॾहिं कैनालनि जे ख़िलाफ़ तहरीक हली रही हुई त साईं ज़ैन शाह उन कैनालनि वारी जाइ ते पहुता ऐं उन खां पोइ हिकु तूफ़ान भरपा थियो। संदन तालुक़ सिंध जे क़ाबिल एहतराम ख़ानदान सां आहे ऐं सियासत जे दौरान हुननि खे कई गिरफ़्तारियूं ॾियणियूं पयूं ऐं उन खां अलावा कई क़ुर्बानियूं ॾियणियूं पयूं। अचो त हुननि जी ज़ाती ज़िंदगी ऐं सियासत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं ॿुधूं था त हुननि इहो सफ़र कीअं तय कयो आहे ऐं हुन में हुननि खे कहिड़ियूं ॾुखियायूं आयूं आहिनि। अचो त साईं ज़ैन शाह सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांजी पैदाइश साईं इमदाद शाह जे घर में थी ऐं यानी तव्हां साईं जी अमसद जा पोटा आहियो। असांखे इहो ॿुधायो त हिकु आम इंसान जे घर में पैदाइश, तालीम, तरबियत ऐं जीएम सेठ जे घर में जेकी आहे पैदाइश में छा फ़र्क़ु हो? मुंहिंजे ख़्याल में त पैदाइश थियण जो त ख़ैर ऑनर आहे त हिकु तारीख़ साज़ शख़्स जे घर में पैदा थियासीं ऐं पर साईं जीएम सेठ जे उन वक़्तु असांजो नंढपण जॾहिं साईं नज़रबंद आहे मुसलसल संदसि विछोड़े ताईं, इन विच में ॿ टे वक़फ़ा आहिनि जिन में कुझु महीना आज़ादु रहिया आहिनि। मुंहिंजी पैदाइश त हिते थी, असां सभु भाउरनि भेणुनि जी पैदाइश सभिनी कराचीअ में हिते रहंदा हुआसीं। साईं जीएम सेठ ॾे पैदा थियण लाइ हाणे जेकॾहिं सोचियां थो त कहिड़ो फ़र्क़ु आहे त नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो असांखे एडवांटेज आहे त केतिरियुनि तकलीफ़ुनि में परेशानी कान थी थिए, ख़ुददारी मेंटेन थियल आहे ऐं हुन करे ॿियो आम तौर ते ज़िंदगीअ में इनफ़रादी हिर्स उहो कोन असांजे ग़ालिब अची सघियो आहे त उन करे उहो तरबियत जो हिसो चइजे या जेको घर में ॾिठो वाइठो उन जो थिए। छो त असांजो घणो हिसो स्कूल खां सवाइ मोकलूं ऐं ॿियूं सॼो में साईं जीएम सेठ सां रहियूं। साईं जीएम सेठ जेकॾहिं बंदि हूंदो हो, नज़रबंदि हूंदो सन में या कुझु वक़्तु हैदर मंज़िल ते, त उन करे असां माना जंहिंमहिल चऊं त साईं जीएम सेठ खे ॿ फ़र्ज़ंद आहिनि, वॾो अमीर हैदर शाह, नंढो इमदाद मोहम्मद शाह। त असीं जेके संदसि नंढे पुट जो औलाद आहियूं उहे वरी रहंदा साईं जीएम सेठ सां हुआसीं। अच्छा। ऐं वॾो जेको चाचो असांजो उनजो औलाद वरी अलॻि घर हूंदो, ॿियो कुझु कोन हूंदो, ॻाल्हि साॻी हूंदी। त हिकिड़ो एडवांटेज इहो हूंदो त बाबा अंदरि ॿाहिरि घणो हूंदो त असीं साईं जीएम सेठ सां हूंदा हुआसीं। नंढपण में खोड़ शयूं थियूं ऐं नंढपण जा जेके लाॾ, सुबुह जी ख़र्ची, टॉफियूं वठणु, इहे सभु साईं जीएम सेठ सां कंदा हुआसीं। अच्छा, सही। उन करे इहो हिकिड़ो फ़ाइदो थियो। उन करे या न सिर्फ़ु असांजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं ईअं न हुजे हा त जेके सवेल आऊं ॻाल्हियूं चई वियसि इहे बिल्ट इन न थियनि। बिल्ट इन मां नंढो हूंदे खां का नसीहतूं कोन कई, हू ख़ुदि मिसाली किरदारु हो, इख़लाक़ी तरह ऐं इज्तिमायत ते सोचींदड़, सॼी दुनिया ते सोचींदड़ ऐं उन में पंहिंजो मुतहरिक रोल ताइन करणु ऐं पंहिंजे वतन जे लाइ फोकस्ड ऐं उन लाइ कंहिं बि क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु हूंदो। सो उन करे साईं जीएम सेठ जे ख़ानदान में पैदा थियण जो इहो फ़ाइदो थियो। अच्छा, साईं जीएम सेठ जी सियासत, तबियत ऐं शख़्सियत बाबति हर को ॼाणे थो, पर हू पंहिंजे ख़ानदान खे केतिरो वक़्तु ॾेई सघंदा हुआ? नंढपण में कहिड़ो ॿुधायां, हा हिकिड़ो साईं जो टाइम हूंदो हो
साईं जो तमामु टाइम टेबल फिक्स हूंदो. अच्छा, टाइम टेबल जे हिसाब सां शयूं कंदा हुआ. साईं फजर जो कोन उथंदो, साईं असुर जो उथंदो, राउंड द ईयर. अच्छा. माना अध राति हूंदी हुई असांजे हिसाब में, पर असुर हूंदो हिकु. पोइ हुनजो उन वक़्त ते उथणु, जेसिताईं सिहत ठीकु हूंदी, मतिलबु उथणु वेहणु हूंदो, त असां त एॾो सवेल फजर जो कोन उथंदा हुआसीं. असुर जो त कॾहिं कॾहिं ॾिसंदा हुआसीं, छो त असीं ॻोठ में थले ते सुम्हंदा हुआसीं खटनि ते. त इहो कॾहिं कॾहिं ॾिसंदा हुआसीं त सवेल राति जो उथियो वेठो आहे. फजर जी नमाज़ पढ़ी वरी वेठो हूंदो. सुबुह जो रेडिया जी स्टेशनूं मुख़्तलिफ़ पियो ॿुधंदो, जेके बि हुनजूं हूंदियूं आहिनि, ऐं उहे ॿुधंदो. उहो BBC हुजे, उहो हिंदुस्तान जा चैनल हुजनि, या के ॿियनि के ईरान जा या के, त उन करे मुख़्तलिफ़ चैनल पियो ॿुधंदो. ऐं सुबुह जी तयारीअ खां पोइ जेॾी महिल अञा साईं शेव करे तयारु थी अञा थींदो पियो, असांजो टाइम ओॾी महिल थींदो. भॼी अञा तयारी पियो वठंदो, या पूरो तयारु बि न हुजे त असीं शइ वठणु ऐं ख़र्ची वठणु. इहो हिकिड़ो सहूलियत थी. त उन खां पोइ साईं तयारु थी नेरनि करे वेहंदो. हिकिड़ो इन टाइम ते इहो जेको तयारी, ऐं उन टाइम ते असांजी ॾाॾी, असांजा पुफियूं, या असांजी कम्युनिकेशन नेरनि खाइण ताईं जेका कलाक ॿ हूंदा, इन में जेको मिलणु चाहे त मिली सघे थो. उन खां पोइ वरी पब्लिक टाइम, उन खां पोइ पढ़ण जो टाइम हूंदोसि. अच्छा. सुबुह जो पढ़ण जो टाइम हूंदोसि, वरी नेरनि खां पोइ बि लिखण जो टाइम हूंदोसि. अच्छा. पोइ लिखण जो टाइम हूंदो. लिखण जे टाइम खां पोइ वरी आयो वियो महिमान, उन सां मिलण जो टाइम हूंदोसि. हिकिड़ो इहो घर वारनि लाइ टाइम हूंदो. ॿियो राति जे टाइम ते साईं कचहरी करणु वरी निकिरंदो, त उहो ॾिसंदो वेंदो, हल्को मिलंदो वेंदो. पर राति जो जंहिंमहिल मोटंदो, पोइ लाज़िम घर वारनि ॾे ईंदो. पोइ 10 थियनि 11 थियनि, इहे सुता पिया हूंदा, तॾहिं बि टॉर्च खणी अची सभिनी खे चवंदो त हीउ केरु आहे, हीउ केरु आहे. अची सभिनी सां ओॾी महिल बि का थोरी घणी कम्युनिकेशन थी वेंदी. पर रोज़मर्रा जा मामला सुबुह वारी शिफ्ट में, ऐं राति जा मोकिलाइण वारा या कचहरी वारा, त उन करे साईं जी अवेलेबिलिटी आहे सुबुह वारे हुन हूंदी, या मंझंदि जो आराम करे वरी उथंदो हो. उन वक़्तु कंहिंखे कमु हुजे त थींदो. त घर वारनि लाइ एतिरो टाइम हूंदुसि. ए नज़रबंदी जो थो ॿुधायां, भई आज़ादी असां ॾिठी कान्हे. अच्छा, नज़रबंदी वारो दौर था ॿुधायो. अच्छा, इहो तव्हां ॿुधायो त सुबुह जे नेरनि जे टाइम ते जेको आहे उहो थोरो वक़्तु ॾींदा हुआ, वरी पोइ सुम्हण खां पोइ ॾींदा हुआ. त ईदूं बरादूं जॾहिं ईंदियूं हुयूं, को त्योहार ईंदा हुआ, पोइ तव्हां सां गॾु गुज़ारींदा हुआ या ॿाहिरि हूंदा हुआ? जे तव्हांखे हू त हिकिड़ी जाइ ते पाबंद हूंदो, नज़रबंद, ऐं नज़र असीं वञी हुन सां गॾु गुज़ारींदा हुआसीं. असांजो वालिद सैयद इमदाद मोहम्मद शाह असांजो जहिड़ो पैटर्न ठाहे छॾियो 2 टे शयुनि जो. हिकिड़ो गर्मीअ जूं मोकलूं हुजनि या सर्दीअ जूं मोकलूं हुजनि, जिते साईं जीम सद उते रहिबो. अच्छा. ऐं उहो घणो करे घणा साल सन हूंदो, कॾहिं कॾहिं कराची हूंदो. नज़रबंद घणो करे साईं खे उते ॻोठ में रखंदा. उते लाइट बि कान हूंदी, ॿी कान हूंदी, पर उन बावजूद बि बाबा चवंदो बाबा रहणो, बाबा वॾे ॾे. असीं ॾाढा कोन चवंदा हुआसीं. हा बिल्कुलु, इहो ई आहे. असीं बाबा वॾो चवंदा हुआसीं. हुनखे पीउ खे पंहिंजे खे बाबा नंढो चवंदा आहियूं. अच्छा, ॾाॾे खे बाबा वॾो ऐं वालिद साहब खे बाबा नंढो. बाबा कोन चवंदा हुआसीं, बाबा नंढो. हा, बाक़ी सॾींदा हुआसीं बाबा. सो उन करे संदसि उते असां उन्हनि वटि वञी रहंदा हुआसीं, ईदूं कंदा हुआसीं, या गर्मियुनि जूं मोकलूं या सियारे जूं मोकलूं. ॿी बाबा जी हिकिड़ी पाबंदी हूंदी असां ते. पाण त कोन हूंदो, पाण घणो करे नवाब शाह ॿिए पासे बाबा घटि हूंदो. असां ते पाबंदी हूंदी त थोरा वॾा थियासीं त शाम जो माना ईअं खणी स्कूल, हाई स्कूल या कॉलेज में, त शाम जी कचहरी साईं जीम सैद मुताबिक़ सिजल थे जो ॿाहिरि कचहरी कंदो. उन में मुख़्तलिफ़ सिंध मां आयल या मुल्क खां आयल या स्टूडेंट्स या ॿिया. बाबा जो चवंदो हो त शाम जी कचहरी जेॾी महिल साईं जीम सैद ॿाहिरि करणु वञे त तव्हां ते लाज़िम आहे त उन वञी वियो. हा. पोइ हूंदो त कोन हो, पोइ असीं कहिड़े कहिड़े विचां गोभी वणंदा हुआसीं,
पर अक्सर उन वञी शाम जो वेहंदासीं पोइ सवाइ राति जो टीवी प्रोग्राम हूंदा हुआ बैटरी ते टीवी हलाईंदा हुआसीं तॾहिं टीवी सां बिजली कान हूंदी त ओॾीमहिल भॼी ईंदा हुआसीं न त असांखे शाम जो ॿ कलाक जेके साईं सां मुलाक़ात करणु ईंदा हुआ माण्हू साईं जो हिकिड़ो सुबुह जो टाइम हो 10-11 खां मंझंदि मानीअ ताईं ॿियो शाम जो मग़रिब खां वठी पोइ राति जो देरि ताईं केसि ताईं इन टाइम में इहो मौक़ो मिलंदो त साईंअ सां कचहरी बि करे सघंदासीं ॿ त उते जेके माण्हू ईंदा हुआ उन्हनि सां मुलाक़ातूं सुञाणप जो मौक़ो तॾहिं मिलियो अच्छा इहे असांखे ॿ एडवांटेज मिलिया ही बाबा जी सख़्ती हुई उन करे शायदि साईंअ सां बि गॾु हुआसीं ॿियो साईंअ जो प्यारु हो ॿियो उन करे बि गॾु हुआसीं हा बिल्कुलु हिते ई ऐं तव्हां सां इहो बि सुवालु कंदो जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजे वालिद साहिब जी सख़्ती हूंदी त विहणो आहे हर सूरत में ॿुधणो आहे माण्हुनि सां सुञाण बि रखणी आहे पर हिते आऊं तव्हांखां पुछां त साईं जेम्स सैयद जो तव्हां पोटनि पोटियुनि सां माना हिकिड़ो हूंदो आहे न प्यार भरो रवैयो या कहिड़े क़िस्म जो हो ऐं सम्झां पियो त मुंहिंजूं भेणूं बि आहिनि ऐं संदसि धीअरूं बि हुयूं या इहो पर सभिनी सां शफ़ीक़ ऐं रुॻो प्यारु करण वारो उहो पंहिंजो कॾहिं को भुल में बि को दड़को कोन ॾिनो हूंदी छिड़ बि चइबो आहे न सिंधीअ में कॾहिं छिड़ियो बि कोन हूंदी अच्छा पाण असांजे विच में कॾहिं जहिड़ो थींदो नंढड़े ॿारनि जे विच में त हिकिड़े त हिकु दफ़ो मूंखे यादि आहे त अची उहो छॾाए तॾहिं साईं वॉक ऐं पोइ निबेरो त कोन थी सघंदो जहिड़ो पोइ ॿिन्ही ख़र्ची ॾेई छॾींदो त जीअं जहिड़ो ख़तमु त साईं जो शफ़ीक़ न हूंदो उन करे संदसि औलाद माना पोटा या पोटियूं हुन ॾे आराम सां वञी हुन सां मिलणु ऐं कचहरी करण में ईज़ी महसूसु कंदा ॿ असां वटि कैरेक्टर अहिड़ा हुआ जिन सां ईज़ी महसूसु कंदा हिकिड़ो साईं जेम्स सैयद जंहिंसां सॼी पोटाण छा ज़िद कंदी माना कोशिशि कंदी त वञी मिलूं ऐं उन सां कचहरी करियूं ॿी असांजी पुफी हुई डॉक्टर दुरेशा बिल्कुलु अच्छा इमदाद शाह साहब वालिद जी हैसियत में उसूल परस्त हुआ या रवायती वालिद हुआ काफ़ी त तव्हां उन्हनि जे बारे में ॿुधायो आहे थोरा सख़्तु बि हुआ थोरा न ठीकु ठाक सख़्तु आहे सख़्तु वालिदिन थींदा न जीअं डिसिप्लिन हू ज़िंदगीअ में पाण बि डिसिप्लिन हो ऐं डिसिप्लिन चाहींदो त यकीनन वालिदिन चाहींदा आहिनि त असांजो औलाद असां खां वधीक हुजे त उन करे डिसिप्लिन हो ऐं उन ते सख़्ती बि कंदा हुआ ऐं उन करे मजमूई तौर ते बि जेको साईं दादू शाह जो ही सिंध जे माण्हुनि जी जिन सां छो पब्लिक लाइफ उन जी घणी हूंदी इनडिसिप्लिनड माण्हू पसंदि कोन कंदो या उन्हनि ते पंहिंजाइप जेके बि हूंदा जिन जो बि वास्तो थियो हूंदो हम असर या संदसि लॻा पियल उन्हनि उहो सॼो ज़ाब्तो ॾिठो ऐं हाणे महसूसु करियूं था त को चवण वारो तॾहिं थोरो आनू बाना सुधरी वियासीं त शायदि दुनियादारीअ जूं जेके अयाशूं या फज़ूल शयूं करणु शायदि हलिया वञूं हा पर संदसि इन डिसिप्लिन लाइफ असांखे त इलाही बहितर कयो असां भाउर आहियूं 3-4 भेणूं आहियूं पर असां कैरियर वाइज़ वयूं पंहिंजे हिन में ऐं सम्झां थो त उन में हिकिड़ो वॾो हिसो सैयद इमदाद शाह जो छो त साईं जेम्स सैयद त ॾाढो रुॻो औलाद खे प्यारु कंदो पोटाण खे पर न उन में शायदि न अहिड़ो डिसिप्लिन थी सघूं पर डिसिप्लिन करण में या असांजी जेका बि हींअर में के ॿ टे के चङा ई हूंदियूं तव्हां सम्झां पियो त अञा खोड़ शयूं मिस कयूंसीं असां ग़लतियूं कयूं पर उन में तरबियत में वॾो रोल सैयद इमदाद शाह जो अच्छा तव्हांजे पंहिंजे उन ते सोहबत में तव्हांजी वालिदा साहिब जो वधीक असरु हो या वालिद जो ऐं सम्झां पियो त वालिदा घर में त ज़रूरु बाबा फुल टाइम कोन हूंदो हो उन करे अम्मा ई संभालींदी मूंखे वरी हिकिड़ो एडवांटेज हो ऐं आख़िरी ॿार हुअसि अच्छा सभ खां नंढा हा
पोइ जेको नंढो ॿारु फ़ाइदा वठी सघे थो, सभु वठंदोसि। अच्छा, वालदा जे हवाले सां अगरि पुछूं त हू जेकी आहे, छा उहो रुगो सिर्फ़ु घरेलू ख़ातून ताईं महदूद हुयूं या ॿियूं बि उन्हनि जूं के वधीक ज़िम्मेदारियूं हुयूं उन्हनि ते? न, घरेलू निजी ईअं हूंदी हुई, पंहिंजनि ॿारनि खे संभालणु, घर जी सॼी कम खे संभालणु, ऐं ॿियो सोशल जेके तालुकात हूंदा हुआ बाबा जिन जंहिंजनि सां उथणु विहणु शादी कमी, उन्हनि ताईं मेंटेन करणु, मिटनि माइटनि, भई घणी डिघी सोशल लाइफ करणु हूंदी हुअसि। अच्छा, तव्हांजी हॉस्टल ऐं ज़िंदगी कीअं गुज़री? उन्हनि ॾींहंनि में तव्हां सां गॾु ॿिया केरु हुआ? ॾिसो, आउं 6 साल रहियो आहियां कैडेट कॉलेज पेटारो में, फ्रॉम 7th to 12th। उन वक़्तु त सॼी सिंध जा मुख़्तलिफ़ शागिर्द हुआ, सॼी सिंध मां, ऐं उन खां पोइ मुंहिंजी हॉस्टल लाइफ कान गुज़री, छो त इंजीनियरिंग जॾहिं आउं पढ़ियुसि त घर में रहंदो हुउसि ऐं घर मां वेंदो हुउसि। पर जॾहिं 7th खां वठी इंटर ताईं इन कॉलेज बि असांखे फ़ाइदो ॾिनो। एॾी मोकिलण में बि बाबा जो हथु हो। अच्छा, त मिलिट्री कॉलेज माना त उन जो हथु हो, पर कैडेट कॉलेज जो, पर उन बि असांखे इलाही फ़ाइदो ॾिनो, छो त डिसिप्लिन फजुर जो उथण खां वठी राति ताईं हिकिड़ी हर शइ टाइम टेबल सां करण जो, कैडेट कॉलेजिस में इहा ई अट्रैक्शन आहे, डिसिप्लिन। त उन करे मां सम्झां पियो त उते हुआसीं। उते कहिड़ा माण्हू हुआ, तव्हां पुछो त वरी कहिड़ा माण्हू हुआ। घणा पेटारियन आहिनि जेके 60s 70s 80s, असीं सम्झो 80s जा आहियूं, 70s 80s जा आहियूं, 80s जा आहियूं। बिल्कुलु। त घणा सियासत में, घणा ब्यूरोक्रेसीअ में, ॿियनि में तव्हांखे उतां जा मिलंदा। इन्हनि में भरिया पिया हूंदा 80s 70s 80s जा जेके पढ़ियल हूंदा या 90s जा, तक़रीबन तव्हांखे सिंध जा लाॻापियल माण्हू अक्सर तव्हांखे हिते जा मिलंदा। डॉक्टर्स हिते जा मिलंदा, इंजीनियर्स, हिते कैरियर हूंदो। ऐं पाण इंजीनियर आहियां, इंजीनियरिंग उते इंटर ताईं प्री इंजीनियरिंग पढ़ियुमि, पोइ वरी इंजीनियरिंग मैरान यूनिवर्सिटी मां कयमि। त उन करे लातादादनि अॼुकल्ह जेका सेक्रेटेरिएट जेका भरी पई अथव, जेके इंजीनियरिंग जे शोबे सां हूंदा, तक़रीबन 19-20 ग्रेड सभु मुंहिंजा दोस्त हूंदा, या न त क्लास फेलो या हमसर हूंदा, हींअर सीनियर गेट्स आहे। अच्छा, तव्हां हिते ज़िक्र कयो त तव्हां वालिद साहब जे ज़ोर ते जेको आहे पेटाड़ो कॉलेज विया हुआ, त पोइ तव्हांजी वालदा को रेज़िस्टेंस न कयो त ॿारु नंढिड़ो आहे, या उन वक़्तु तव्हांजी उमिरि केतिरी हुई? त 11 सालनि जो जॾहिं मूंखे हॉस्टल वियो हुउसि। अच्छा, पोइ वालदा साहिबा? वालदा सभिनी परेशान त थिया, छो त असां 3 भाउर आहियूं, 3 पेटारियन आहियूं। पहिरीं असांजो वॾो भाउ जलाल महमूद शाह, उहो वियो हो। उन खां पोइ वरी मुंहिंजो भाउ आहे डॉक्टर ज़ियाउल हक़, उहो टियों आऊं ज़ैनुल आबिदीन। त असीं वियासीं, जॾहिं कॉलेज वियासीं पे त आऊं 11 सालनि खां को 2-3 महीना नंढो हुउसि। त हूअं त ठीकु हो, मोकिलण महिल सो उन करे ठीकु आहे। पर बाबा जो हलंदो हो ऑर्डर, पर मूंखे ख़बर कोन्हे त को मां को रुकावट बणी या न। उहो को ॿिन्ही खे ज़ाल मुड़ुस खे ख़बर हुजे, बाक़ी असां सां ठीकु रहियो। पोइ वरी उते मिलणु ईंदा असांजूं भेणूं, असांजा अम्मा, महीने खन में हिकिड़े दफ़ा मिलणु ईंदा असां सां, गाॾीअ में चढ़ी। हुन करे ठीकु हो, पाण रेज़िस्ट कयूं या न कयूं ख़बर न आहे। अच्छा, तव्हां पेटाड़ो कैडेट कॉलेज जहिड़े सख़्तु नज़्मो ज़ब्त वारे कॉलेज में पढ़िया ऐं रहिया, त इहो तजुर्बो तव्हांजो कीअं रहियो? मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो रहियो। तॾहिं ज़ाहिर माण्हू सख़्ती कान वणंदी आहे, पर फ़ाइदो इलाही थियो। हिकिड़ो त डिसिप्लिन्ड लाइफ, 2 सॼी सिंध जे हर ज़िले मां, माना कराची ठट्रो खां वठी जैकबाद ऐं घोटकी ताईं क्लास फेलोस। माना हिकिड़े कॉलेज में 6 साल रहण जे करे सॼी सिंध जी जे नेटवर्किंग थी। ऐं उन वक़्तु असां सां गॾु के सीनियर, के जूनियर, के गॾु उहे दोस्त ठहिया। माना हिकु वक़्त ते तव्हांजी सोशलाइज़ेशन सॼी सिंध में ठही, जेका अॼु ताईं लाइफ में कमु थी अचे।
त ॿियो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गॾु रहणु, उन्हनि सां सुञाणप थी। ऐं टियों इहो सिखियोसीं त बाबा सख़्तु वालिद हूंदो, हर शइ चवंदो त पाण पंहिंजे हथ सां करियो, मुलाज़िमनि खां या ॿियनि खां न करियो। त असां को भुल में कंहिंखां को पाणी घुरे वरितो वञे ॿुधईं त सज़ा मिलंदी। त उन करे इहे शयूं वरी कैडेट कॉलेज जी तरबियत में बि थियो त तव्हां सफ़ाई खां वठी बूट पॉलिश खां वठी पंहिंजे पाण ते ॿियो माण्हुनि सां बराबरीअ ते रहणु। ऐं उन करे कैडेट कॉलेज त इलाही सेखारे थो, हिकिड़ो इहो पासो। ॿियो कॉन्फिडेंस लेवल वधाए थो। अकेले सिर जीअणु ऐं सख़्तीअ में जीअणु इहो माण्हू उते सिखे थो। उन करे हॉस्टल लाइफ में तव्हां सम्झो पियो त कैडेट कॉलेज बाबा खां पोइ जंहिं शइ जो थियो त अॼु काफ़ी शयूं जेके आऊं शायदि कैडेट कॉलेज में न वञा त ॾुखियो करियां, ऐं हर कमु पंहिंजो हथ सां पाण कंदो आहियां। उन में हिकिड़ो सबबु कैडेट कॉलेज पेटारो जो नंढे हूंदे ई आदत पइजी वई त सभु कमु पाण कंदासीं। अच्छा, तव्हां नवाब शाह मां इंजीनियरिंग कॉलेज मां जेको आहे तालीम हासिलु कई, छा जसाफ में शमूलियत उतां ई थी या उन खां अॻु तव्हां जॾहिं जसाफ में सरगर्म हुआ उन खां पहिरीं बि? न, उन खां पहिरीं कोन हुउसि जीएसएस फेडरेशन। हा, मूं तव्हांखे ॿुधायो त सन में साईंअ जी कचहरीअ में विहण जे करे हे शागिर्द, अच्छा अंदरि नियापो बि ईंदो त 10 शागिर्द आया आहिनि, 40 शागिर्द आहिनि, भले कि पोड़ा पका बचनि, साईं वटि माना अंदरि हिकु महिमान जो तसवुरु हूंदो, जेके आया आहिनि से शागिर्द आया। पर जेके रियल जीएसएस फेडरेशन या ॿिया के मिलंदा हुआ त नौजवान अॻे मिलंदा हुआ यूनिवर्सिटियुनि जा साईं वटि कचहरीअ में, पर आऊं मेंबर कोन हुउसि। छो त कैडेट कॉलेज ताईं त सियासत उते त हुई कान, इंटर ताईं त सम्झो त पोइ फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में बि आऊं कोन हुउसि जीएसएस फेडरेशन। सेकेंड ईयर में पोइ अची वियुसि। ऐं मुंहिंजे ख़्याल में 86 खां वठी हिन में जीएसएस फेडरेशन में पोइ आस्ते आस्ते मुतहरिक थींदो हुअसि। ऐं पोइ इंजीनियरिंग कॉलेज जी सतह ते आयुसि, मर्कज़ में कोन आयुसि, पर इंजीनियरिंग कॉलेज जी सतह ताईं उहिदेदार रहियुसि। अच्छा, तव्हां डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु बि रहिया ऐं पोइ वाटूं छो जुदा थियूं, इन जो कहिड़ो सबबु बणियो? उनजो ही असां खां सीनियर हुआ। मुंहिंजो भाउ डॉक्टर ज़िया, उहो LMC में पढ़ंदो 2 साल, पोइ वरी डाउ मेडिकल कॉलेज में पढ़ंदो। त LMC में हुजण जे करे ही उन वक़्तु LMC जो सदर हो कादिर मक्सी या डॉक्टर अनवर लकारी, ए उहिदेदार ए हुआ। इन्हनि सां सुञाणप थी कचहरी थी त अंदरि उन्हनि जूं ग्रोहबंदियूं हूंदियूं, पर असां साईं डॉक्टर ज़िया जे करे उन सां वास्तेदारी थी। पोइ वरी तंज़ीमी मामलनि में लाउचड़ रही, पोइ पाण में अचण वञण बि रहियो। हिकिड़ो इहो सोशलाइज़ेशन थी। ॿियो जसाफ में मुख़्तलिफ़ ट्रेंड्स हूंदा त छो त जीएसएस महाज़ उन वक़्तु जी घणी लाड़ो कादिर मक्सी इन्हनि खे पैटर्नाइज़ कंदा। असां सां बि घणो ताज जो ॿिया दोस्त इहे सभु वेझा, त उन करे असांजी लाउचड़ थी थी शागिर्द लाइफ। हिन सां जेको वेझड़ाई थी या तंज़ीम जेको तव्हां चयो त अलॻि कीअं थिया, त 91 में 91 में इन्हनि जीएसएन तरक़ी पसंद पार्टी ठाही, अंदरि फैक्शन्स ठाहिया, उन जो नालो जीएसएन तरक़ी पसंद पार्टी। ॿी ही जीएसएन महाज़ ऐं टी ही जीएसएन तहरीक। त जीएसएन तरक़ी पसंद पार्टी जॾहिं ठाहियूं त कादिर मक्सी तॾहिं कोन हो, जेल में हो। त असांखे मूंखे दोस्तनि चयो, असांजा दोस्त हुआ काफ़ी साॻा शागिर्द लाइफ जा, छो त इहा इन तंज़ीम में शागिर्द लाइफ जा घणा माण्हू हुआ, हू वॾी उमिरि जा घणा जीएसएन महाज़ मां। त असां उन सॼो साल 91 में उन्हनि सां गॾु रहियुसि, उहिदेदार बि रहियुसि। ऐं पोइ 92 में हुननि ॿी बैंड वरिती, माना ॿिए पासे रुख़ कयूं,
छो त हुननि जो अलॻि फैक्शन ठाहिण जो जेको सबबु ॼाणायो वियो नौजवानीअ जी उमिरि वणंदो आहे त ॿिया सिर्फ़ु हिकिड़ा ॻाल्हियूं था कनि ऐं ॿिया छुड़वाग ऐं ॾोहारी आहिनि इहे हुआ उन्हनि जा इल्ज़ाम जंहिं असांखे अट्रैक्ट कयो त हा यार ॻाल्हियूं न कजनि ऐं ॿियो आज़ादु मुल्क ठाहिण जी ॻाल्हि हुई ऐं उहा उन में ही ॾिनो त असीं हथियारबंद वेड़ जे ज़रिए असीं आज़ादु कराईंदासीं इहो हो हुन वक़्त ते क्लैमर ऐं जॾहिं तव्हां स्टूडेंट लाइफ में आहियो त इहे शयूं तव्हांखे अट्रैक्ट कनि थियूं या यूथ में जॾहिं तव्हां आहियो त तव्हांखे इहे अट्रैक्ट कनि थियूं सबबु इहो पर जॾहिं वेझे थियासीं त उहे थोरे वक़्त में उहे शयूं जेके ॻाल्हियुनि में हुयूं से नज़र कोन आयूं नई इख़लाक़ियात जी एतिरो पाबंदी हुई इख़लाक़ियात माना जंहिं महिल ॾोहारी या ॿी खां परे नज़र कोन आया उहा तहरीक स्विच करे विया जेको ॻाल्हि हुई त हथियारबंद जिदोजहद सां आज़ादु कराईंदासीं उहा ॻाल्हि छॾे भॼी आहे माना रुॻो एंटी GM सैयद फैक्टर को फैक्शन पैदा करण जी कोशिशि कयूं बाक़ी पंहिंजे उन वक़्त जे मक़सद सां असांखे सचाई नज़र न आई इन करे पोइ आऊं साल ॾेढ पोइ वरी परे थी वियसि अच्छा ज़ैन साहब तव्हां जेको आहे जामशोरे थर्मल में इलेक्ट्रिक इंस्पेक्टर जी ऑफिस में बि मुलाज़मत कई ऐं नौकिरी छो छॾणी पई तव्हांखे ॿ पासा अथव मूं जामशोर थर्मल पावर में जूनियर इंजीनियर हुउसि बिल्कुलु पोइ वरी उहा नौकिरी मुंहिंजी छो त एडॉक ते हुई उहा ख़तमु थी बसि वरी ॿी जॉब हुई कराचीअ में असिस्टेंट इलेक्ट्रिक इंस्पेक्टर जेको तव्हां सवेल ॻाल्हि कयो इहा बि हिकिड़ी जूनियर इंजीनियर जी पोस्ट आहे पर सिंध गवर्नमेंट जी उहा हुई बाबडा जी इहे सिंध गवर्नमेंट जी ऐं मूं उहा काफ़ी साल कई मुंहिंजे ख़्याल में 4 साल या 5 साल में हुउसि त पोइ मूंखे कढी छॾियो हीअ जेको पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई 1993 खां 96 ताईं जेका हुई इन में जॾहिं CM अब्दुल्ला शाह आहे त मूंखे चार्जशीट कयूं त टर्मिनेट कयूं त इन्वॉल्व इन पॉलिटिकल एक्टिविटीज़ ठीकु आहे ऐं साईं GM सैयद तॾहिं विछोड़ो थियो ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं गॾिजी GSM क़ौमी माज़ ठाहियो ऐं मूं उन जी कोऑर्डिनेशन कई ऐं साईंअ जे 40 ते तक़रीब कई पोइ मूंखे चार्जशीट ॾिनी ऐं पोइ कुझु वक़्तु पहिरीं सस्पेंड करे टर्मिनेट कयूं उन जे अगेंस्ट मूं विधी दरख़्वास्त अपील उन्हनि शो कॉज़ ॾिनो शो कॉज़ जो जवाबु ॾिनो ऐं पोइ 96 में मुकमल तौर ते शो कॉज़ जा फेज़िस हलाए पोइ कढी छॾियो सो जॉब मुंहिंजी ख़तमु थी वई अच्छा तव्हां हिते ॿुधायो ज़ाहिर साईं GM सैयद 95 में जॾहिं लाॾाणो करे विया त जीअं सिंध जे समूरनि धड़नि में इंज़माम फ़ैसिलो कयो वियो त तव्हां इहा बि ॻाल्हि कई त तव्हांखे कन्वीनियर जेको आहे उन में मुक़ररु कयो वियो कोऑर्डिनेटर कयो वियो त पोइ छा मुख़्तलिफ़ ज़हननि खे हिकिड़े प्लेटफॉर्म में हेठि आणण में आसान हो या तव्हांखे के मुश्किलातूं पेश आयूं सो उन वक़्त ते मुख़्तलिफ़ फैक्शन्स हुआ जेके उहे जीअं महाज़ हो तहरीक हुई ॿी का 2-3 जमायतूं हुयूं उन्हनि जो काफ़ी ॾींहं डायलॉग हलियो पोइ बि 100% इतफ़ाक़ कोन थियो हिकिड़ो फैक्शन पोइ बि जॉइन कोन कयो उहो दोस्त हुआ पर काफ़िनि दोस्तनि छो त उन वक़्त ते साईं जे विछोड़े जो इमोशनल माहौल हो त उन वक़्त ते इंज़माम पर वॾी तइदाद में वर्करनि जी या राय माया हुई त थियणु घुरिजे इंज़माम सो उन करे काफ़ी थिया ॾुखियो ज़रूरु मरलो छो त मुख़्तलिफ़ मिज़ाज हुआ माण्हू ऐं जेके न शामिल थिया उन्हनि जो सबबु बि हो उन्हनि जो त इन्हनि सां गॾु हली कोन सघंदासीं छो त छुड़वाग ऐं क्रिमिनल सां
सोबर लीडरशिप हुजे उन सां हलणु ॾाढो ॾुखियो आहे. इट्स क्वाइट डिफिकल्ट सोसाइटीअ में, छो त ही मिशनरी कमु आहे. ही पंहिंजो अहिड़ो कमु आहे जेको जंहिंसां ज़िंदगी वक़्फ़ करे पोइ हले अचे थी. पर ख़ैर इहो एक्सपीरियंस कयोसीं ऐं उन वक़्त ते ठाहे हलियासीं. पर आउं उन्हनि सां 5 साल हली सघियुसि गॾु. पोइ क्रिमिनल सां घणो वक़्तु हलणु ॾुखियो थी पियो.